Warm and heartily welcome at Chetanipad YouTube channel. Thanks for watching. अस्सलाम वालेकुम। अज असां पढ़दासीं पास्ट कंटिन्यूअस टॉपिक आहे पास्ट कंटिन्यूअस टेंस यानी गुज़िर वक्त जो कम एड़ो कम जेका गुज़िर वक्त में हली रहियो हो। अज जो असां मेनली जेका टेंस आहे पास्ट, अज पास्ट जो असां कंटिन्यूअस पढ़दासीं यानी एड़ो एक्शन जेको गुज़िर वक्त में हली रहियो हो। ऐं इन जी डेफिनेशन आहे इन this tense we translate in this tense we translate okay इन्हें टेंस में असां ट्रांसलेट करें था such actions means एड़ा कम, such means एड़ा, such actions which were being ठीक है जेके हली रहा हुआ इन दी पास्ट टाइम okay is called past continuous tense. In this tense we translate such actions एड़ा कम which were being in the past time यानी past continuous tense में एड़ा कम जेके ट्रांसलेट थींदा। मूं अक्सर करे वीडियोस में इहो ही ॿुधायो आहे त टेंसिस सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ा ट्रांसलेट करण जा हिकिड़ा मेथड्स आहिनि। उन में असांखे ॿुधायो वञे थो त सिंधीअ जा जुमिला इंग्लिश में कीअं ट्रांसलेट कजनि। जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ऐं इंग्लिश जी जेका स्ट्रक्चर आहे जेको ट्रांसलेशन जा जेका तरीक़ा आहिनि उहे हिक ॿिए खां अलॻि आहिनि। त अॼु जे हिन टेंस में असां अहिड़ा जुमिला ट्रांसलेट कंदासीं जेके असांजे गुज़िर वक़्त में अहिड़ा सेंटेंसिस जेके गुज़िर वक़्त में हली रहिया हुआ। मिसाल तौर तव्हां हिकिड़ो कलाक पहिरीं या अॼु सुबुह जो जेका तव्हां पंहिंजी मदर खे ॾिठो त तव्हांजी अम्मा जेका मानियूं पचाए रही हुई, तव्हां जीअं स्कूल खां निकिरी आया पर तव्हां ॾिठो ओसी ताईं हू कमु थी रहियो हो त साॻियो ई कमु मिसाल तौर तव्हांजो को चाचो मामू जेकॾहिं तव्हांखे फ़ोन करे पुछे थो त अम्मा मम्मा छा करे रही आहे, तव्हां चवंदो Mama was kneading the flour or Mama was cooking the meal. अम्मा मानी पचाए रही हुई माना तव्हां जेसि ताईं तव्हां ॾिठो पंहिंजी मदर खे ओसी ताईं कमु हू अम्मा जेका पास्ट में करे रही हुई। हाणे मुकमल थी चुको आहे ज़ाहिर आहे जेकॾहिं कलाक ॿ थी विया आहिनि त मुकमल थी चुको हूंदो। त अॼु जी जेका टेंस जी डेफिनेशन हुई ऐं हाणे असां टेंस जी जेके मेन पॉइंट्स पढ़ंदासीं। जी मुझे हर वीडियो में जेका मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां पहिरीं टेंस जो नालो ॿुधाईंदो आहियां, पोइ टेंस जी डेफिनेशन ॿुधाईंदो आहियां, पोइ असां टेंस जा मेन जेके पॉइंट्स लिखंदा आहियूं। ठीकु आहे त हिन टेंस में जेको मेन वर्ब आहे, मेन वर्ब जेका यूज़ थींदो उहो थींदी V4 ओके। V4 माना जेका वर्ब जी चौथी शिकिल। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त गो जेका छा आहे V1, वेंट छा आहे V2, गान छा आहे V3 ऐं किशोर आहे हिते। किशोर तव्हां ॿुधायो हिन जी फोर्थ फॉर्म कहिड़ी थींदी? गोइंग। वेरी गुड। त हिन जी V4 दोस्तों इन खे फर्स्ट फॉर्म प्लस इंग फॉर्म चवंदा आहिनि पर हिकिड़ो शार्टली हिकिड़ो नालो ॾिनो आहे V1 V2 V3 V4। त हिन टेंस में न बल्कि हर कंटिन्यूअस टेंस में वर्ब जी फोर्थ फॉर्म यूज़ थींदी त मेन वर्ब। ठीकु आहे हाणे हिन जा हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि? H माना हेल्पिंग, V मीन्स वर्ब। हाणे हेल्पिंग वर्ब हिन जा आहिनि was एंड वर। हा त ही मेन वर्ब थी वियो V4 ऐं ही थी वियो हिन जी was एंड वर ओके। हाणे असां हिन जी टी ॻाल्हि पॉइंट इहा आहे स्ट्रक्चर। स्ट्रक्चर माना बनावट। त हिन में पहिरीं सब्जेक्ट ईंदो आहे, हुन खां पोइ जेका छा थींदो आहे हेल्पिंग वर्ब ईंदा आहिनि हिन जा जेके मूं तव्हांखे मथां लिखाए छॾिया आहिनि। हुन खां पोइ इन जो मेन वर्ब ईंदो आहे या तव्हां डायरेक्टली V4 ॾेई छॾियो। हुन खां पोइ हूंदो आहे छा हूंदो आहे बाबा? ऑब्जेक्ट। ओके ऑब्जेक्ट हूंदो आहे। आखिरी में इन जो ईंदो फुल स्टॉप। ओके
त ही इन जो मेन पॉइंटूं आहिनि, टैंक्स थी वियो, डिफिनेशन थी हुई, इहो इन जो मेन पॉइंट्स थी वियो आहिनि। हाणे असां हिकिड़ो एग्जांपल वठूं था। एग्जांपल इहो आहे, मिसाल तौर चिल्ड्रन, हाणे सो चिल्ड्रन जेका आहे प्लूरल आहे, ओके। हाणे हिते वाज एंड वर्ब आहिनि। वाज जेका यूज थींदो सिंगुलर सां गॾु, वर्ब जेका यूज थिए थो उहो थिए थो प्लूरल सां गॾु। हाणे सब्जेक्ट में असांजे छा आहे, सब्जेक्ट में छा आहे, सिंगुलर आहे प्लूरल आहे? सिंगुलर। नो सिंगुलर, इट्स प्लूरल, ठीक आहे। त ही प्लूरल आहे, त ही थी वियो असांजो सब्जेक्ट प्लूरल आहे, ऐं प्लूरल सां गॾु असां हेल्पिंग वर्ब खणंदासीं वर्ब, ठीक है। चिल्ड्रन वर्ब, त पहिरीं सब्जेक्ट असां हिते ॾिनोसीं, पोइ हेल्पिंग वर्ब में वर्ब अची वियो, हाणे मेन वर्ब चिल्ड्रन वर्ब असां ड्रा मींस ठाहिण, इहो असां इन जी चौथी शिकिल ॾेई वठूं था। त ही असांजो एचवी थी वियो, ही असांजो मेन वर्ब थी वियो। चिल्ड्रन वर्ब ड्राइंग अ वो सम पिक्चर्स असां करे सघूं था, सम पिक्चर्स, ओके। त ही थी वियो असांजो सम पिक्चर्स जेका छा आहे, ऑब्जेक्ट। सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब मेन वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब मेन वर्ब ऑब्जेक्ट, त ही थी वई इन जी स्ट्रक्चर। त ही जुमलो आहे सॼो पॉजिटिव, ही जुमलो छा आहे सॼो पॉजिटिव। हाणे इन जुमले जो नेगेटिव ठाहींदासीं, केरु ॿुधाईंदो? चिल्ड्रन, खाली असां छा कंदासीं, वर्ब खां पोइ नॉट जो कंदासीं, ठीक आहे। चिल्ड्रन वर नॉट ड्राइंग सम पिक्चर, ओके, सम पिक्चर्स। त ही थी वियो नेगेटिव, नेगेटिव माना नाकारी, ओके। हाणे असां इन जो ठाहींदासीं इंट्रोगेटिव। इंट्रोगेटिव मीन्स सवालिया। त इंट्रोगेटिव जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त इन जे हेल्पिंग वर्ब अॻियां ईंदा ऐं सब्जेक्ट उन जे अॻियां हलियो वेंदो। त चिल्ड्रन पहिरीं आहे वर्ब, वर्ब चिल्ड्रन ड्राइंग सम पिक्चर, ओके। त ही छा आहे, इंटरोगेटिव। इंटरोगेट मीन्स सवालिया, ओके। इन इंटरोगेटिव नेगेटिव थिए तो, पर एम्फेटिक जेका मोस्टली जेका थिए तो, एम्फेटिक माने इन जुमले खे पाण जोरदार कीअं ठाहींदासीं, ओके। लास्ट सेंटेंस आहे, इते असां इन जो जोरदार जे लाइ असां लफ्ज़ यूज कंदासीं रियली, ओके। रियली चिल्ड्रन वर ड्राइंग सम पिक्चर्स, ओके। इन्हें के चवंदासीं असां एम्फेटिक। दोस्तों एम्फेटिक तव्हांखे सेंटेंस में भी थी सके तो काफ़ी दोस्तनि जो पढ़ियल हुजे, पर जेके न लगे तो एम्फेटिक माना जोरदार सेंटेंस, अहिड़ो जुमलो जेको जोरदार हुजे, जेको पॉजिटिव जी बनस्बत जोरदार हुजे। त आई होप तव्हांखे मुंहिंजो ही वीडियो सुठो लॻो हूंदो। तव्हांखे वीडियो केतिरो सुठो लॻो आहे ऐं इन टॉपिक सां रिलेटेड तव्हांजे ज़हन में कहिड़ा क्वेश्चन आहिनि उहे तव्हां कमेंट्स में ॿुधाईंदो। त मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह।